नाज़रीन, हैदराबाद खां मूंखे आगाह कंदा हलूं। हैदराबाद जे सेंट्रल जेल मां बीमारी सबब सिविल अस्पताल दाख़िल कयल 2 कैदी मुबैना तौर फोत थी विया। ज़रियनि मूजिब कैदी मोहम्मद अली सुमरो ऐं मोहम्मद बख्श जमाली सिविल अस्पताल में इलाज दौरान फोत थी विया आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही कैदियुनि जी ज़रूरी कार्रवाई मुकमल करण बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। आगे आगाह कर रहे हूं। हैदराबाद जे सेंट्रल जेल मां बीमारी सबब सिविल अस्पताल में दाख़िल कयल 2 कैदी मुबैना तौर फोत थी विया आहिनि। ज़रियनि मूजिब कैदी मोहम्मद अली सुमरो ऐं मोहम्मद बख्श जमाली सिविल अस्पताल में इलाज दौरान फोत थिया आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही कैदियुनि जी ज़रूरी कार्रवाई मुकमल करण बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। आगाह करे रहिया हूं। हैदराबाद जे सेंट्रल जेल मां बीमारी सबब सिविल अस्पताल में दाख़िल कयल 2 कैदी मुबैना तौर फोत थी विया आहिनि। ज़रियनि मूजिब कैदी मोहम्मद अली सुमरो ऐं मोहम्मद बख्श जमाली सिविल अस्पताल में इलाज दौरान फोत थिया आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही कैदियुनि जी ज़रूरी कार्रवाई मुकमल करण बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। हैदराबाद जे सेंट्रल जेल मां बीमारी सबब सिविल अस्पताल में दाख़िल कयल 2 कैदी मुबैना तौर फोत थिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त कैदी मोहम्मद अली सुमरो ऐं मोहम्मद बख्श जमाली सिविल अस्पताल में इलाज दौरान फोत थिया आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही कैदियुनि जी ज़रूरी कार्रवाई मुकमल करण बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अब्रो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद जी सेंट्रल जेल मां सिविल अस्पताल में 2 कैदियुनि खे मुंतकिल कयो वियो हो, जिते 2 ॼणा मुबैना तौर बीमारी विझे फोत थी विया आहिनि। ज़रियनि मूजिब 2 ॼणनि मां 1 कैदी मोहम्मद अली सुमरो खे फौती हालत में पोस्टमार्टम लाइ मुंतकिल कयो वियो हो, जॾहिं त 1 कैदी मोहम्मद बख्श जमाली सिविल अस्पताल में ज़ेर इलाज हो। उन हवाले सां इंतज़ामिया मूजिब 2 कैदियुनि जा लाश पोस्टमार्टम लाइ मेडिकल लीगल शोबे मुंतकिल कया विया आहिनि। ॿुधायो पियो वञे त सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट नंबर 9 जी निगरानी में 2 कैदियुनि जी ज़रूरी कार्रवाई मुकमल करण बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। जेको आहे त कैदी मोहम्मद बख्श पुट धणी बख्श जमाली पको कैदी हो। 2 कैदी जा अञा ताईं तफ़सील साम्हूं न अची सघिया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।